पंजनि ॿारनि सां प्यार न थई ॾिसां त मां पोइ कीअं थो बची। दोस्तों हींअर यादगार महफ़िल वॉल्यूम नंबर 75-35 जो 6हों कलाम ॿुधंदासीं जंहिंजा शाइर आहिनि कादर नूहानी। तमामु ख़ूबसूरत शाइरी आहे दोस्तों, अहल बैत जी साराह आहे। उब्बा ज़रूरु ॿुधो। हीअ महफ़िल तव्हां ॿुधी रहिया आहियो शाइर शमन अली मलिक होसपुर कंदकोट वारे जे ताउन सां, जेको उस्ताद जराचाणी जो प्यारो दोस्त शीदाई ऐं सचो परिस्तार आहे। हिन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे असांजे पिरी प्यारे दोस्त शाइर शमन अली मलिक होसपुर कंदकोट खां ऐं असांजे पिरी प्यारे हाजी कबूल ख़ान जतोई ज़िला रहीम यार ख़ान पंजाब खां। अचो त पोइ गॾिजी ॿुधूं पंहिंजे चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। हादी पीर हैदर जी को तालिब करे तवार त मौला मोहम्मद विच में विठी न भायो वार। हज़रत पाण हदीस कई मिठे मोहम्मद मन ठार त लहमक लहमी जिस्मक जिस्मी रूहक रूही दमक दमी कयो आयत ते इतबार। जको न मनी दो मुश्किल कुशा पीर खे सो कदूदी थींदो गार। आगे के किरान में करीम प्राण कुरान दोस्तों खास करे माण्हू खड़ा दरकार नाम अॻिते जे वधंदो तव्हांखे बाह में साड़ींदा तव्हांजा कबर हेड़ो हशर कंदी दरवेश जेठो न जेके जो पंजनि ॿारनि अली ते दुबारा हुनखे कुझु बि कोन थींदो। पंजनि ॿारनि सां प्यार न थी ॾिसां त बाह मां कीअं थो बची। असियत जे इतबार न थी ॾिसां त बाह मां कीअं थो बची। पंजनि ॿारनि सां प्यार न थी ॾिसां त बाह मां कीअं थो बची। असियत जे इतबार न थी ॾिसां त बाह मां कीअं थो बची। पेशकेश कामरान जानी सिंधी।
पेशकेश कामरान जानी सिंधी।